नौशरो फिरोज का खबर शामिल की पिया मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो है। ज़िले नौशरो फिरोज में मलिक बिरादरी के दिलेर ऐं मौजूद शख्सियत जमियत उलमा इस्लाम के कारकुन ऐं सियासत में जिद्दत आनींदड़ अलहाज मोहम्मद मूसा मलिक जो रज़ा इलाही सां इंतकाल थी वियो। संदसि जनाज़ा निमाज़ मलिक मला मिठानी में अदा कई वई। मुख़्तलिफ़ शहरनि खां संदसि सवें चाहींदड़नि जी निमाज़ जनाज़ा में शिरकत खां पोइ संदसि अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। हर शख्स की अखे आली याद रहे तो मरहूम पंहिंजी ज़िंदगी जो काफ़ी हिस्सो मस्जिद के तामीर ऐं पंहिंजी बिरादरी के भलाई लाइ अर्पींदो रहियो ऐं अॼु उन जे वञण सां ॼण पूरी बिरादरी यतीम थी वई आहे। अल्लाह पाक खेसि लवाइकिन खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए जॾहिं त संदसि पोयरनि सां मलिक हाउस मिठाणीअ में ताज़त जो सिलसिलो जारी आहे।